अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। ख़बर शामिल कंदासीं। मटियारी मत मटियारी प्रेस क्लब आॾो सिखाड़ जे चौहान बिरादरी जो डीएसपी मटियारी ऐं खेमरानी पुलिस जे नाइजाइज़नि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। डीएसपी एसएचओ खेमरानी खिलाफ़ शदीद नारेबाज़ी। सिखाड़ तलक ॻोठ मोहम्मद सदीक चौहान जे चौहान बिरादरी पारां डीएसपी शाहनवाज़ मेमून, सीआईए पुलिस मटियारी सूदो एसएचओ खेमरानी अब्दुल्ला बुरड़ो जे नाइजाइज़नि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मौला बख्श चौहान, मुज़फ़र अली बख्श चौहान, शबाना पठानी चौहान ऐं ॿियनि मीडिया आॾो दाईंदे चयो असांजा पंज पुलिस वारा गठी असांजा छोकिरा इहे अखियूं ॿधे वही खणी विया आहिनि। ॿ असांजा गुम कया अथनि, बेडो आहे न ॻाल्हि न मसलो का मसलो कोन, असांजा बेडो आहे खया अथनि। असांजा पंज खणी वञनि अखियूं ॿधे गाॾी में खणी वञनि, मरल छा कयो अथनि। ॿ असांजा घुमनि असांखे खपे में ॿधा अथनि, असांखे बे ज़ुल्म करे वेठा आहिनि। असां सां ज़ुल्म आहे, बेगुनाह असांजा माण्हू ईअं था कनि। मटियारी पुलिस सियाई पुलिस असां सुञाणनि बि कोन था, छो ॿधा आहिनि, छा वजह आहे, छो ज़ुल्म था कनि। असांजा ग़रीब नंढा नंढा छोकिरा असांजा ॿधी वई आहे पुलिस, माणे गाॾियुनि में वेहारे अथनि। छो असांखे इंसाफ़ वठी ॾियो, ॿियो असांखे कुझु कोन। मटियारी पुलिस, डीएसपी मटियारी, खेबर पुलिस, सियाई पुलिस इहे असांजो ज़ुल्म लाइ वेठा आहिनि। छो ज़ुल्म आहे असांखे इंसाफ़ वठी ॾियो, असांखे पंहिंजा माण्हू वठी ॾियो, ॿियो कुझु कोन। ॿ माण्हू असांजा लापता आहिनि। तारीख़ ॾियो आयो आहे कोर्ट में, तारीख़ ॾियो आया पे पोइ मसइलो ॿुधायूं कोन, मतिलबु वठ पकड़ी हथियार सिधा कयूं। हमरा छोकिरा अलॻि प्रेशर में अची विया, वठी भॻा त हुनखे भॼाए वरितऊं। जंहिंमें 7-8 ॼणा घर हुआ, जंहिंमें हिकिड़ो छोकिरो माशूक वापसि आयो आहे, जंहिं बयानु ॾिनो आहे, जंहिंमें ॿाहिरि पोइ असांजा नापता आहिनि। पोइ पुलिस वठी आई आहे, पोइ घुमनि ॿिए पासे, ऐं 5 पुलिस वठी आया, पर छाजे करे वठी आई आहे उहा असांखे ख़बर कोन्हे। ॿुधाइनि वञूं था पुछण त बि कोन था ॿुधाइनि, न को अमरा असांखे ॾेखारींदा। हिननि डीआईजी सिंध ऐं डीआईजी हैदराबाद एसएसपी मटियारी खां मुतालबो कयो त असांखे डीएसपी ऐं खेमरानी पुलिस जे ज़ुल्मनि खां बचायो वञे, असांजे नौजवाननि खे फौरी तौर ज़ाहिर करे आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।